बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। उम्मीद है तो सब ठीक ठाक ऐं मज़े में हूंदो। अॼु असां यानी मॉडर्न फिज़िक्स में एक बेहतरीन ऐं अहम टॉपिक ते डिस्कस कंदासीं, जंहिंमें असांजी मोस्टली लाइट जे फिनोमिना ते कॉन्सेप्ट आहे। हाणे अकॉर्डिंग टू यानी कि थ्योरीज़ ऑफ लाइट, उन लाइट जे थ्योरी जे मुताबिक़ जेकी ॻाल्हियूं डिस्कस थियूं हुयूं यानी कि मोस्टली ऑप्टिक्स में, त उन में जेका डिस्कशन थींदी हुई उहा ईअं चवंदा हुआ पहिरियां वारा त लाइट अकॉर्डिंग टू न्यूटन थ्योरी पार्टिकल नेचर आहे। वरी वेव थ्योरी हाइजन जी आई, मैक्सवेल जी आई ऐं इन्हनि कॉन्सेप्टनि ना त न लाइट जेका वा उहा बिहेव थी करे इज़ अ वेव, नेचर जेकी लाइट जी आहे उहा वेव आहे। ओके, बाद में क्वांटम थ्योरीज़ आई यानी मैक्स प्लैंक ऐं आइंस्टाइन यानी कि एक्सप्लेन कयो त लाइट जेकी आहे उहा पार्टिकल नेचर थी रखे। अॻिते हली वरी इन्हनि ॻाल्हियुनि ते डिस्कशन थी, न लाइट बेसिकली सम टाइम बिहेव कंदी आहे एज़ अ वेव ऐं सम टाइम बिहेव कंदी आहे एज़ अ पार्टिकल। हाणे पार्टिकल जे हवाले सां जेके एविडेंस आया ऐं वेव जे हवाले सां जेके एविडेंस आया यानी सबूत पेश कया विया त कंहिं महिल वेव थींदी ऐं कंहिं महिल पार्टिकल थींदी। हाणे वेव कंहिं महिल थींदी, कुझु फिनोमिना हुननि प्रूफ कया, जीअं इंटरफियरेंस कयो वियो, डायफ्रेक्शन कयो वियो हो, पोलराइजेशन कयो वियो हो, त अहिड़े क़िस्म जा फिनोमिना एक्सप्लेन पिया कनि त लाइट जेका आहे उहा वेव नेचर थी रखे। बाद में वरी पार्टिकल नेचर जे लाइ एविडेंस आया, जीअं एक्सरे प्रोडक्शन आयो, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आयो ऐं उन खां अलावा कॉम्पटन इफेक्ट ऐं ॿिया बि कुझु प्रोसेसिस आया, फिनोमिना आया, जंहिं साबित कयो त वाक़ई जेकी लाइट आहे उहा पार्टिकल नेचर बि रखे थी, इट मीन्स ड्यूअल नेचर। पोइ इन दौरान जेको हिकु फिनोमिना प्रोसेस एक्सप्लेन कयो वियो हो ऐं उन फिनोमिना खे असां चवंदासीं छा, ॾिसो बाबा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। What do you mean by photoelectric effect? Actually, the emission of electrons from a metal surface when a light of suitable frequency is incident on it is called photoelectric effect. It means को बि मेटल सरफेस खणो, कंसीडर कयूं ऐं उनखे असां यानी उन जे मथां यानी स्ट्राइक करायूं लाइट यानी कि फोटॉन्स। ठीकु आहे, फोटॉन्स एक्चुअली फोटॉन्स माना पैकेट्स ऑफ एनर्जी, जीअं पहिरियां असां डिस्कस करे आया आहियूं। ऐं जेकॾहिं हिन ते यानी अची फोटॉन स्ट्राइक कनि था त ऐं उन खां पोइ हिन में अंदरि एटम्स हूंदा, एटम्स में इलेक्ट्रॉन्स आहिनि, इलेक्ट्रॉन एनर्जी कैरी कंदो, जीअं ई कैरी कंदो त एनर्जीअ जे करे उहो छा थी वेंदो, इमिट थी वेंदो, इजेक्ट थी वेंदो। हाणे ॾिसो, फोटो माना लाइट, इलेक्ट्रिक माना इलेक्ट्रॉन। हाणे लाइट जे करे इलेक्ट्रॉन इफेक्टेड थियो माना निकितो, इजेक्ट थियो। दिस कॉन्सेप्ट इज नोन एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। हाणे इन फोटो इलेक्ट्रिक खे एक्सप्लेन करण जे लाइ खोड़ सारा साइंटिस्ट यानी पंहिंजा यानी कि सबूत ॾिननि, ईअं खणी चऊं त एक्सपेरिमेंट परफॉर्म कनि ऐं थ्योरीज़ ॾिननि इन हवाले सां। त हाणे असां पहिरियां इन्हनि खे, इन फोटो इलेक्ट्रिक खे सम्झण जे लाइ असां पहिरियां डिस्कस कंदासीं छाजे हवाले सां, कुझु टर्म्स आहिनि जेके असांखे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट खे सम्झण में मदद ॾींदा। ठीकु आहे, हाणे पहिरियों जीअं असां पढ़ंदा आहियूं यानी सम्झंदा आहियूं वर्क फंक्शन। वर्क फंक्शन, हाणे व्हाट डू यू मीन बाय वर्क फंक्शन? हाणे इनखे थोरो सम्झिजो। जेकॾहिं ही ब्लॉक आहे, मेटल आहे, सरफेस आहे, यानी कि को बि मेटल आहे ऐं उनजो सरफेस कंसीडर था कयूं। हाणे सरफेस कंसीडर कयूं था, पॉइंट इहा सम्झण जी आहे त जेकॾहिं असां फोटॉन यानी लाइट अची स्ट्राइक करायूंसि था,
जीअं ई लाइट अची स्ट्राइक कराईंदासीं त लाज़मी आहे सपोज़ हीअ जेकी फोटान जी एनर्जी हूंदी एच न्यू, ठीकु आहे। एच न्यू जेका अची त मेटल जे यानी कि मेटल ते अची स्ट्राइक कंदी, ठीकु आहे। इन बेसिस ते असांजो कॉन्सेप्ट छा हूंदो त ईअं थी सघे थो त इहा कुझु एनर्जी यानी कि ख़र्च थी वञे इलेक्ट्रॉन खे कढण में ऐं कुझु एनर्जी उहो इलेक्ट्रॉन मूव करे वञे। वरी सम्झो यानी कॉन्सेप्ट छा आहे इते, यानी जेका एच न्यू वारी एनर्जी आहे सपोज़ अची यानी हिन मेटल सरफेस ते यानी कि स्ट्राइक थिए थी, लॻे थी। हाणे असांखे ख़बर आहे इलेक्ट्रॉन हिन सरफेस ते बि हूंदा ऐं इलेक्ट्रॉन हेॾे अंदरि बि हूंदा, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां यानी कि हेॾां एनर्जी एच न्यू वारी यानी कि ॾियूं था मेटल सरफेस खे, त जेकॾहिं ही इलेक्ट्रॉन सरफेस वारो निकिरंदो त एनर्जी एच न्यू वारी ख़र्च घटि थींदी। ऐं जेकॾहिं असांजो इलेक्ट्रॉन हेॾां वारो निकिरे थो त लाज़मी आहे हेॾां जेकॾहिं अंदरि अचे थो त ही कुझु एनर्जी यूज़ कंदो यानी कि हितां खां वठी हेसि ताईं सरफेस ते अचण ताईं कुझु ख़र्च कंदो, ठीकु आहे। हाणे पॉइंट सम्झण जी आहे त थी सघे थो त हिनखे जेका एनर्जी मिले उहो ॿियनि इलेक्ट्रॉन सां बि स्ट्राइक कराए, ॿियनि इलेक्ट्रॉन सां बि स्ट्राइक थी करे इहा एनर्जी यूज़ करे छॾे। त इते कॉन्सेप्ट छा आहे त एक्चुअली जेको वर्क फंक्शन हूंदो आहे असां चवंदासीं त जेकॾहिं सरफेस वटां इलेक्ट्रॉन मोस्टली सरफेस वटां ई असां कंसीडर कंदासीं, लेकिन ज़रूरी न आहे त रुगो सरफेस वटां ई इलेक्ट्रॉन निकिरे। तव्हां एॾी एनर्जी ॾियोसि जो अंदरियों इलेक्ट्रॉन बि निकिरी अचे। यानी कि चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं इलेक्ट्रॉन निकिरंदो त हेठियों बि निकिरी सघे थो, सरफेस वारो बि निकिरी सघे थो, लेकिन हेठे जे लाइ एनर्जी घणी खपंदी ऐं सरफेस वारे जे लाइ घटि एनर्जी खपंदी। हाणे पॉइंट इहा हुआ त वर्क फंक्शन खे कीअं डिफाइन कबो आहे त चवंदासीं माना असांखे कंहिं मेटल जे सरफेस वटां इलेक्ट्रॉन रिमूव कराइणो आहे, छो जो लाज़मी आहे असांजे जेकॾहिं एनर्जी जेतिरी घटि यूज़ थींदी ओतिरो असांजो जेको आहे सो फ़ाइदो थींदो, ईअं खणी चऊं। हाणे वर्क फंक्शन में असां छा चवंदासीं द मिनिमम एनर्जी required to eject or emit the electron from metal surface। हाणे पॉइंट इते इहा हुआ त जॾहिं असां यानी एच न्यू वारी फोटान जी एनर्जी जीअं ई मेटल सरफेस ते स्ट्राइक कराईंदासीं त जॾहिं इलेक्ट्रॉन खे जेका घटि में घटि एनर्जी कढण में मदद कंदी, रिमूव करण में, इजेक्ट करण में जेका एनर्जी घटि में घटि यूज़ कई वेंदी उनखे असां वर्क फंक्शन था चऊं। माना यानी कि छा थियो, वर्क थियो। कहिड़ो वर्क थियो? इलेक्ट्रॉन रिमूव थी वियो, इजेक्ट थी वियो, डिस्प्लेस थी वियो। हाणे इहो वर्क थियो, इन वर्क जे करे कहिड़ो फंक्शन, लाज़मी आहे फंक्शन थियो न, वर्क फंक्शन। वर्क माना जेका एनर्जी यूज़ कईसीं, हा न, उन वर्क जे करे हिकिड़ो फंक्शन थियो। कहिड़ो फंक्शन थियो? इलेक्ट्रॉन रिमूव थी वियो। दिस इज नोन एज वर्क फंक्शन एक्चुअली, ठीकु आहे। हाणे असांजो अॻियां ॿियो हिकु टर्म आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं छा बाबा, उनखे चवंदा आहियूं असां थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी। छा चवंदा आहियूं? थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी। थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी। हाणे वर्क फंक्शन खे जेको डिनोट कबो आहे उहो फाई सिंबल सां, छा सां? फाई सिंबल सां असां यानी कि शो कंदा आहियूं। फाई, PHI, फाई, ठीकु आहे। हाणे थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी खे डिनोट कबो आहे न्यू नॉट सां, ठीकु आहे। या तव्हां इते न्यू लिखी TH बि लिखी सघोसि था, थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी। हाणे
इन थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी जे बुनियाद ते छा है कॉन्सेप्ट, एक्चुअली चवंदासीं द मिनिमम फ्रीक्वेंसी required to eject the electron. चवण जो मक़सदु आहे त जॾहिं असां जेका बि लाइट यूज़ कंदासीं कलर वारी, कलर जे बुनियाद ते ज़हन में रखो, मॉडर्न फिजिक्स जे बुनियाद ते जेका लाइट यानी कि डिनोट कबी आहे, लाइट जो कलर जेको डिनोट कबो आहे उहो छा सां, फ्रीक्वेंसी सां। अकॉर्डिंग टू वेव थ्योरी, हाइजन वारी वेव थ्योरी जे मुताबिक़, उन जे मुताबिक़ छा सम्झो वेंदो हो त जेका लाइट जो कलर आहे उहो वेवलेंथ ते डिपेंड थो करे, माना वेवलेंथ चेंज थींदी त कलर चेंज थींदो। लेकिन अकॉर्डिंग टू मॉडर्न यानी क्वांटम फिजिक्स, उन जे मुताबिक़ जेको असांजी फ्रीक्वेंसी ते कलर या कलर जेको आहे उहो फ्रीक्वेंसी ते डिपेंड कंदो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं ब्लू कलर आहे या रेड कलर आहे त उन जे बुनियाद ते माना असां चवंदासीं रेड कलर वारे जी फ्रीक्वेंसी घटि यानी कि चेंज हूंदी ऐं ब्लू कलर वारे जी फ्रीक्वेंसी वधीक यानी चेंज हूंदी। इट मीन्स फ्रीक्वेंसी बिलोंग्स टू द कलर और कलर बिलोंग्स टू द फ्रीक्वेंसी। हाणे इन फ्रीक्वेंसी जे बुनियाद ते कॉन्सेप्ट अॻिते हली डिटेल में पढ़ंदासीं। हाणे कुझु इहे जेके टर्म आहिनि इन्हनि खे सम्झंदा हलो। हाणे इहो ॾिसो, असां इमिशन पिया पढ़ूं। इमिशन पॉइंट इहा हुआ त जेकॾहिं कंहिं मेटल मां इलेक्ट्रॉन खे रिमूव करणो आहे त उन जे लाइ 4 मेथड्स हूंदा आहिनि, 4 मेथड्स हूंदा आहिनि। पहिरियों असांजो थर्मियोनिक इमिशन यानी हीट जे करे इलेक्ट्रॉन खे रिमूव करणु। ॿियो फोटो इलेक्ट्रिक इमिशन यानी लाइट जे करे इलेक्ट्रॉन खे रिमूव करणु। टियों फील्ड इमिशन माना इलेक्ट्रिक फील्ड जे बुनियाद ते असां उन खे इलेक्ट्रॉन खे रिमूव कयूं। ऐं चौथो हूंदो आहे असांजो सेकेंडरी इमिशन, जेको जॾहिं असां जेकॾहिं का अहिड़े तरीक़े सां एनर्जी प्रोवाइड कयूं जो कोलियन सां टक्कर सां असांजो को इलेक्ट्रॉन रिमूव थी वञे, इन प्रोसेस खे असां चवंदा आहियूं सेकेंडरी इमिशन। त 4 तरीक़नि सां इलेक्ट्रॉन तव्हां रिमूव कराए सघो था। हाणे अॻियां हिकिड़ो ॿियो टर्म असां यूज़ कंदा आहियूं हिन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे प्रोसेस यानी फिनोमेना खे एक्सप्लेन करण दौरान कीअं कंदा आहियूं असां। हाणे ॾिसो, इन में असांजो थींदो छा आहे एक्चुअली, जीअं असांजो वर्ड टर्म अची वेंदो आहे स्टॉपिंग पोटेंशियल। छा अची वेंदो आहे? स्टॉपिंग पोटेंशियल। हाणे इन स्टॉपिंग पोटेंशियल में जंहिंखे असां वी यानी कि ओ सां ज़ाहिर कंदा आहियूं, स्टॉपिंग पोटेंशियल। हाणे इहो छा हूंदो आहे एक्चुअली, इहो हूंदो आहे निगेटिव पोटेंशियल। निगेटिव पोटेंशियल जॾहिं असां यानी कि सर्किट जी अरेंजमेंट एक्सपेरिमेंटल सेटअप पढ़ंदासीं, उन में असां हिकिड़ी अहिड़ी अरेंजमेंट कंदासीं जंहिंमें असां बैटरी जी पोलरिटी चेंज करे सघूं। जेकॾहिं पॉजिटिव आहे त निगेटिव करे सघूं, निगेटिव आहे त पॉजिटिव करे सघूं। त इहो असांजो यानी कि पोलरिटी चेंज करे असां निगेटिव पोटेंशियल साइड बि इन खे करे सघूं था। त हाणे निगेटिव पोटेंशियल छो था करणु चाहियूं? एक्चुअली यानी कि ही असांजो अहिड़ो पोटेंशियल आहे, यानी कि इहो बि हिकिड़ो वोल्टेज यानी एनर्जी आहे एक्चुअली। ठीकु आहे, माना वोल्टेज जे ज़रिए असां एनर्जी प्रोवाइड करे जेके निकिरंदड़ यानी कि इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स हूंदा उन्हनि जी काइनेटिक एनर्जी मालूम करण जे लाइ। काइनेटिक एनर्जी छा करण जे लाइ, यानी कि असां छा था करणु चाहियूं? नोन करणु था चाहियूं, मालूम करणु था चाहियूं, फाइंड करणु था चाहियूं। एक्चुअली ज़हन में रखो, स्टॉपिंग पोटेंशियल मीन्स निगेटिव पोटेंशियल, या असां चवंदासीं द मिनिमम वोल्टेज रिक्वायर्ड टू स्टॉप
आर यानी कि स्टॉप द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन। हाणे जेकॾहिं इलेक्ट्रॉन जो मोशन स्टॉप थी वञे यानी जेको असांजो करंट मिलंदो उहो बि ज़ीरो मिले विथ रेस्पेक्ट यानी जॾहिं असां मेजरमेंट कयूं गैल्वानोमीटर जे ज़रिए तॾहिं असांखे उते शो थिए गैल्वानोमीटर में ज़ीरो करंट। माना जॾहिं असां जेकॾहिं इलेक्ट्रॉन कंहिं मेटल सरफेस मां निकिरे थो इजेक्ट थो थिए हाणे इनखे रुकण जे लाइ असांखे को ऑपोजिट में वर्क करणो पवंदो। ऑपोजिट में हाणे असां छा कंदासीं हितां बैटरी सप्लाई करे पॉजिटिव नेगेटिव जे बुनियाद ते यानी सोर्स अप्लाई कंदासीं ऐं उन जे बुनियाद ते असां उनखे ऑपोजिट में इलेक्ट्रिक फील्ड जे बुनियाद ते कॉन्सेप्ट वठी करे यानी कि हिनखे रोकण जी कोशिश कंदासीं। छो था रोकियूं? असां ॼाणण था चाहियूं त ही जेको इलेक्ट्रॉन निकतो आहे इन में काइनेटिक एनर्जी केतिरी आहे। लाज़िमी आहे जेकॾहिं को फील्डर बाल खे कैच कंदो त उहो ओतिरो ज़ोर लॻाईंदो जेतिरी हुन में एनर्जी हूंदी उनखे स्टॉप करण जे लाइ। लाइक दिस हिन इलेक्ट्रॉन खे निकिरण दौरान लाज़िमी आहे जेतिरी बि एनर्जी मिली ठीकु आहे हाणे ही निकितो हाणे ही खणी मूव पियो करे ठीकु आहे या चाहे यानी कि मूव करण दौरान जेका बि एनर्जी अथसि उहा असां छा था कयूं चेक करण था चाहियूं त केतिरी अथसि मोशन वारी एनर्जी त उनखे स्टॉप कंदासीं निगेटिव पोटेंशियल जे ज़रिए ऑपोजिट पोटेंशियल लॻाईंदासीं ऑपोजिट फोर्स लॻाईंदासीं स्टॉप करण जे लाइ। मेन मक़सदु असांजो इहो ई आहे त असां यानी कि कीअं फाइंड कयूं कि इलेक्ट्रॉन जी काइनेटिक एनर्जी त इहो असांजो स्टॉपिंग पोटेंशियल आहे। हाणे असां इनखे ईअं बि डिफाइन कंदा आहियूं त एक्चुअली इहो अहिड़ो निगेटिव पोटेंशियल आहे जेको असांजे इलेक्ट्रॉन जेको इजेक्टेड इलेक्ट्रॉन आहे उनखे स्टॉप करण जे लाइ यानी इलेक्ट्रॉन जो मोशन स्टॉप थींदो त माना करंट असांखे ज़ीरो गैल्वानोमीटर जेको असां लॻाईंदासीं उन में शो थींदो ज़ीरो करंट यानी गैल्वानोमीटर डिफ्लेक्शन ही कोन कंदो। इट मीन्स असां सम्झंदासीं त हाणे इलेक्ट्रॉन उतां पास ई न थियो आहे ठीकु आहे। हाणे पॉइंट कहिड़ी आहे इनखे असां कट ऑफ बि वोल्टेज चवंदा आहियूं कट ऑफ वोल्टेज ठीकु आहे कट ऑफ वोल्टेज भी असां चवंदा आहियूं। हाणे ही जेको वोल्टेज असां अॻिते हली पढ़ंदासीं त इंडिपेंडेंट हूंदो आहे छाखां इंडिपेंडेंट हूंदो आहे इंटेंसिटी खां छाखां इंटेंसिटी ऑफ लाइट जे बुनियाद ते ठीकु आहे शिद्दत खां यानी इंटेंसिटी छा हूंदी आहे कीअं डिफाइन कंदो त कीअं आहे इंटेंसिटी हिकिड़ो बल्ब आहे सपोज 20 वाट जो ठीकु आहे ॿियो बल्ब आहे 100 वाट जो त चवंदासीं कंहिंमें इंटेंसिटी वधीक आहे माना इंटेंसिटी 100 वाट वारे में वधीक आहे। इंटेंसिटी बिलोंग्स टू द पावर एक्चुअली इंटेंसिटी बिलोंग्स टू द पावर एक्चुअली ठीकु आहे त इहा असांजी इंटेंसिटी आहे लेकिन जेको स्टॉपिंग पोटेंशियल आहे इहो डिपेंड न कंदो आहे छा ते एक्चुअली इंटेंसिटीअ ते। हाणे हिन में थोरी थ्योरिटिकल ॻाल्हि ॿुधी छॾियो त वेव थ्योरी वारा चवंदा हुआ त जेके वेव्स छो लाइट खे वेव सम्झंदा हुआ ठीकु आहे त जेकी वेव आहे उन जी एनर्जी डिपेंड कंदी आहे वेव जी एनर्जी डिपेंड कंदी आहे छा ते इंटेंसिटीअ ते ऐं उहा इंटेंसिटी डिपेंड कंदी आहे एम्पलीट्यूड जे स्क्वायर ते एम्पलीट्यूड जे वाट स्क्वायर सां। हाणे पहिरीं इहा ॻाल्हि सोची वई हुई जॾहिं इहे एक्सपेरिमेंट परफॉर्म कया विया त उन में इहो ॾिठो वियो त एक्चुअली जेका एनर्जी जेकी वेव्स जी आहे उहा डिपेंड न कंदी आहे इंटेंसिटीअ ते एक्चुअली छा ते डिपेंड कंदी आहे फ्रीक्वेंसीअ ते छा ते फ्रीक्वेंसीअ ते जॾहिं क्वांटम यानी कि मैकेनिक्स जे बुनियाद ते क्वांटम थ्योरी जे बुनियाद ते मॉडर्न थ्योरी जे बुनियाद ते मैक्स प्लैंक हिकिड़ो यानी कि बहितरीन कॉन्सेप्ट ॾिनो त जेको फोटॉन्स हूंदा आहिनि उहे पैकेट्स में अंदर बंडल हीअं सुक थियल हूंदा आहिनि पोइ अंदर उन्हनि में वेव्स हूंदा आहिनि इते वेव्स छा खे चवंदासीं नंबर ऑफ वाइब्रेशंस खे यानी फ्रीक्वेंसी खे एक्चुअली छा खे चवंदासीं फ्रीक्वेंसी खे चवंदासीं त अंदर पैकेट हीअं यानी कि अंदर हीअं पैकेट जी सूरत में हूंदा आहिनि पोइ उते वाइब्रेशन हूंदी आहे एक्चुअली ठीकु आहे। हाणे जेकी वाइब्रेशन आहे इहा असांजी फ्रीक्वेंसी आहे त माना जेतिरी वाइब्रेशन सां उहे यानी कि वेव्स
वेव्स ईंदा ओतिरी उन्हनि जी एनर्जी थींदी। त हाणे इन बुनियाद ते एक्सपेरिमेंटली प्रूफ थींदो त वेव थ्योरी वारा जेके ॻाल्हियूं कंदा हुआ उन्हनि जे बुनियाद ते कहिड़ियूं ॻाल्हियूं ग़लति थियूं ऐं रिजेक्ट थियूं। त हाणे असां एक्सपेरिमेंटली सेटअप करे ऐं उन जी रिज़ल्ट वठंदासीं ऐं उन खां अलावा उन्हनि जी ग्राफिकल मेजरमेंट जे बुनियाद ते ऐं इक्वेशन जे बुनियाद ते कॉन्सेप्ट वठंदासीं। ठीकु आहे, शाबाश।